कुछ ॾींहं अॻु फरद जुणेजो खे एंटी करप्शन चेयरमैनशिप तां हटायो वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। सईद ज़ुल्फ़कार शाह खे चेयरमैन एंटी करप्शन मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। कुछ ॾींहं अॻु फरद जुणेजो खे एंटी करप्शन चेयरमैनशिप तां हटायो वियो हो। अहम ख़बर खां अवां खे आगाह कयूं पिया। सईद ज़ुल्फ़कार शाह खे चेयरमैन एंटी करप्शन मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। कुछ ॾींहं अॻु फरद जुणेजो खे एंटी करप्शन चेयरमैनशिप तां हटायो वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रही हूं। सईद ज़ुल्फ़कार शाह के चेयरमैन एंटी करप्शन मुक़ररु कयो वियो आहे, नोटिफिकेशन भी जारी कयो वियो। कुछ ॾींहं अॻु फरहत जुणेजो खे एंटी करप्शन चेयरमैनशिप तां हटायो वियो हुयो। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करे रही हूं। सईद ज़ुल्फ़कार शाह के चेयरमैन एंटी करप्शन मुक़ररु कयो वियो आहे, नोटिफिकेशन जारी कयो वियो। कुछ ॾींहं अॻु फरहत जुणेजो खे एंटी करप्शन चेयरमैनशिप तां हटायो वियो हो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खान जी। आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाना, सैयद ज़ुल्फ़कार अली शाह के भेरो ॿीहर एंटी करप्शन जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो न त फरद जुणे जी ख़ाली सीट ते जेको आहे सैयद ज़ुल्फ़कार अली शाह के एंटी करप्शन जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। सैयद ज़ुल्फ़कार अली शाह फरद जुणे जे खां पहिरियां बि जेको आहे एंटी करप्शन चेयरमैन जूं ज़िम्मेवारियूं पिणु निभाईंदो हुयो। जी ठीक है आमिर सुप्रो, अवां जी मेहरबानी अपडेट करण जे लाइ।